अस्सलाम वालेकुम। वरी हिकिड़ो नओं टॉपिक वताए फ़क़ीर जो आहे सो तव्हांजे यादो पेश कंदासीं। मां आहियां तव्हांजो मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। वताए फ़क़ीर जो टॉपिक आहे गॾह जी ॻाल्हि ते एतबार कई मूंजीअ ते न। ॻाल्हि कंदा आहिनि त को हमरा वताए खां गॾह वठण आयो, संदसि लोड़े ॿाहिरां बीह फ़क़ीर खे सॾु कयईं। फ़क़ीर घरां निकिरी अची साणस मिलियो। हिन फ़क़ीर खां कंहिं सूरत तहत गॾह जी घुर कई। फ़क़ीर चयसि अदा गॾह त को ॿियो सवाल ई काए वियो आहे। एतिरे में फ़क़ीर जे लोड़े सां लॻोलॻ ॿिए घर गॾह हींग कई। तंहिं ते हमरा चयसि फ़क़ीर गॾह हींगू करे पियो ॿुधाए त मां घर ॿधो पियो आहियां। वताए वराणियो अदा अफ़सोस आहे गॾह ते एतबार कई मूं ते न। अदा इहा मज़ेदार हिकिड़ी ॻाल्हि हुई। हुन चयसि त गॾह तुंहिंजे घर ॿधो पियो आहे पर वरी बि तूं कूड़ थो हणी, पर हुन वरी चयसि त वताए फ़क़ीर चयसि गॾह ते एतबार कई पर मूं ते न कई।